أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا لا تقربوا الصلاة وأنتم سكارى حتى تعلموا ما تقولون ولا جنبا إلا عابري سبيل حتى تغتسلوا وإن كنتم مرضى أو على سفر أو جاء أحد منكم من الغائط أو لامستم النساء فلم تجدوا ماء فتيمموا صعيدا طيبا فامسحوا بوجوهكم وأيديكم إن الله كان عفوا غفورا. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اسان جے مٿاں اڻگڻيا کرم ऐं احسان آهن جو الله رب ذوالجلال تمام اسان کي عشاء جي نماز با جماعت نصیب فرمائي ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इंसान सां क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब जो जेको मरहलो अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां रखियो वियो आहे, तय कयो वियो आहे, उन जो बयानु कंदे ज़रा अहिड़े क़िस्म जा अल्फाज़ फरमाया हुयईं त फ़कैफ़ इज़ा जिअना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीद वजिअना बिका अला हाउलाइ शहीदा. सोना नबी, असांजे तरफ़ खां हिकिड़ो क़यामत जे ॾींहुं अहिड़ो मरहलो तय थियल आहे, रखियल आहे, जो हर माण्हूअ जे ॾोहनि ऐं सवाबनि खे जॾहिं तोड़ींदासीं पोइ कोई मुजरिम जॾहिं इनकार कंदो त मां इहे ॾोह न कया आहिनि, असां हुनखे आमालनामो ॾेखारींदासीं, पोइ अगरि इनकार कंदो त इहो बि त मुंहिंजो लिखियलु कोन्हे, मलाइकनि जो लिखियलु आहे, उन्हनि खां भुल थी वई हूंदी. पोइ उन असांजे लिखत खे, मलाइकनि वारे लिखत खे बि अगरि कूड़ो चवंदो त पोइ असां इंसान जे ज़बान ते तालो हणंदासीं. अल्यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम, हथ पेर ऐं उज़वा हुन जा ॻाल्हाईंदा. पोइ बि जेकॾहिं इनकार कंदो त न इहे सभु मुंहिंजे ख़िलाफ़ था ॻाल्हाइनि, मां अहिड़ो कोन हुउसि, त पोइ अलाह ताला फरमायो सोना नबी तोखे असां उन वक़्तु उन्हनि जे मथां शाहिदी तौर ते बीहारींदासीं. पोइ उन वक़्तु कीअं कंदा? पाण खे बचाइण जे लाइ, पाण खे लिकाइण जे लाइ सभिनी खे कूड़ो कंदा, पोइ तोखे बि कूड़ो चवंदा. फ़कैफ़ इज़ा जिअना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीद, हर माण्हूअ जे मथां सबूत शाहिदी तौर ते पेश कंदासीं. जंहिं महिल तोखे पंहिंजे उम्मत जे मथां शाहिदी सबूत तौर ते बीहारींदासीं, तूं शाहिदी ॾींदे. क़ुर तो फरमायो वक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा. अल्लाह जो पैगंबर चवंदो, रब साईं हिन मुंहिंजी उम्मत, हिन मुंहिंजे क़ौम जे माण्हुनि क़ुर खे छॾे ॾिनो. अल्लाह से उहो मंज़र हिकिड़ो यादगीरो ॼाणाइण जे लाइ, उम्मत मुहम्मदीअ खे सेखारण जे लाइ उहो मंज़र अहिड़नि अल्फाज़नि में बयानु फरमायो आहे. सोना पोइ उन वक़्तु हे कीअं कंदा? छा ईअं चवंदा त असांजो नबी बि नऊज़ बिल्लाह कूड़ो आहे? या कोई सम्झण जे लाइ खणी सुवाल करे त असांजे दौर में त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु कोन आहे, असांजे मथां शाहिदी त उहो ॾे जेको असांजे दौर में मौजूदु हुजे, जंहिं असांखे ॾिठो हुजे. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाए केतिरा सवें साल असांखां अॻु में दुनिया मां बुरको मटाए विया. असांजे ॾोहनि जी ख़बर हुज़ूर जन खे कीअं पई जो हुज़ूर जन असांजे मथां शाहिदी था ॾियनि? उनजो जवाब बि उलमा मुहद्दिसीन लिखी छॾियो आहे त हर उम्मतीअ जे अमलनि खे अठे ॾींहुं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रोज़े अतर ते पेश कयो वेंदो आहे. फलाणे पुट फलाणे जे, फलाणी औरत जे बि पुट धीउ फलाणी जी, हता के कॾहिं कॾहिं हिकु जहिड़ा नाला हूंदा आहिनि पुट पीउ जा, पोइ उन वक़्तु माउ जो नालो पेश थींदो आहे. फलाणो पुट फलाणे जो, फलाणीअ जो. जे बिलफर्ज़ पीउ माउ जो नालो हिकु जहिड़ो हुजे त पंहिंजो नालो ॿियो हुजेसि. जे पंहिंजो ऐं पीउ जो नालो केतिरो ई हिकु जहिड़ो हुजे न सभु, त माउ जो नालो ज़रूरु ॿियो हूंदो. पर जे ईअं बि थी वञे न त ख़ानदान जो नालो बि वठिबो आहे, मुल्क जो नालो बि वठिबो आहे, पेश थींदो आहे. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं हर हफ़्ते
हर उम्मतीअ जे अमल जी ख़बर ॿुधाई थी वञे त पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त हाणे सबूत तौर ते पेश थी करे शायदि ॾेई सघनि था न, सोना साईं मूंखे हीअ हिन जे बारे में शायदि हीअं मिली। हिकिड़ो जवाबु। ॿियो जवाबु उलमा मुहद्दिसीन ईअं बि लिखियो त अल्लाह ताला उन वक़्तु हर उम्मतीअ जो अमल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हीअं पेश कंदो, जीअं कंहिंजो वीडियो हलंदो आहे। सोना साईं हे नथो मञे त मां हे कम न कया, असां वारे अमल नामे खे बि नथो मञे, मलाइकनि खे बि नथो मञे, पंहिंजे उज़वनि खे बि नथो मञे, असांजे निज़ाम खे ई नथो मञे। हे भला ॾिसोसि, हाणे तव्हां ॿुधायो, उहा मूवी हलंदी हुनजी, पोइ हुन में त सोना तोखे बि कूड़ो चवंदा। इहे लफ़्ज़ एॾा वॾा सच पच, इंसान जेकॾहिं इन लफ़्ज़नि ते गौर कंदो न, सवाइ अल्लाह ताला जे ज़ात जा ॾो झुकण ऐं माफ़ी वठण जे ॿियो को रस्तो ई कोन्हे। गुनाहनि खे हमेशह जे लाइ ख़ैर बाद करे छॾे ॾियण खां सवाइ ॿियो रस्तो ई कोन्हे। नाफ़रमानीअ खे हमेशह हमेशह जे लाइ छॾे ॾे ॿियो को रस्तो ई कोन्हे। पोइ अल्लाह ईअं बि फरमायो, छा थिए न जेकर असांजे अहकामनि ते अमल कंदा, छा थिए न, सार निकिरे न। वरी ईअं बि फरमाई, अल्लाह साईं ज़रे बराबर बि कंहिंखे नुक़सान न ॾींदो, ज़रे बराबर बि कंहिंसां ज़ुल्म न कंदो। ॿी जाइ ते फरमाई, वमा रब्बुक बिज़ल्लामिल लिलअबीद, मां बाननि ते नाजाइज़ी करे सज़ा ॾेई छा कंदुसि, छा मिलंदो मूंखे। सुधरनि नथा, चयो वठनि नथा, पंहिंजी मर्ज़ीअ ते था हलनि, पोइ क़यामत ॾींहुं असां सां जहिड़ो कंदा त असांखे ॿुधाइण वारो केरु कोन आयो, ईअं चवंदा। इहे गुज़िरियल आयतुनि जो तमामु तर चइनि 5 दर्सनि जो ख़ुलासो हाणे अॼोको आयतूं इन निस्बत सां अल्लाह तबारक व तआला बयानु फरमायूं आहिनि। हाणे इन सॼे ख़ुलासे ॿुधण खां पोइ ॼण त हिकिड़ो ज़हन ठहियो, या अल्लाह आलमीन, हाणे असांजी जेका ज़िंदगी गुज़री सा गुज़री, हाणे मोटी तुंहिंजे दर ते अचणु चाहियूं था, माफ़ बि कर, अमलनि जी तौफ़ीक़ बि ॾे, पर असां आहियूं खुटल, कॾहिं सफ़र में, कॾहिं घर में, कॾहिं सिहत में, कॾहिं बीमारीअ में, कॾहिं कहिड़ी कैफ़ियत में, कॾहिं ख़ुशीअ में, कॾहिं ग़म में, कॾहिं कावड़ गुस्से में सॼो सॼो ॾींहुं, त कॾहिं कुर्ब मोहबत सां खिलंदे टलंदे। साईं पोइ असां इबादतूं कंदासीं त उहे कीअं थींदियूं। कॾहिं असां वटि पाणी आहे, कॾहिं कोन्हे, वुज़ू पाकाई कीअं कयूं। जे वरी पाणी ऐं सभु कुझु आहे, पर असां पाण बीमार आहियूं, पाणीअ में हथु विझूं था त फाल्ट बीमारीअ जो, फालेज जो, हे सभु हरकतूं थी पयूं। साईं हाणे तुंहिंजे दर ते झुकणु चाहियूं था, पर असां में एब हज़ार, कीअं कयूं। अल्लाह तबारक व तआला इन्हनि समूरनि मसइलनि जो हल ॼण त हिन आयत में बयानु फरमायो आहे। काफ़ी सारियूं ॻाल्हियूं बयानु करे छॾियूं थोरनि लफ़्ज़नि। हाणे हिन आयत जो शान नुज़ूल बि ज़रा हिन तरह आहे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त पुराणे ज़माने में शराब पीअणु अञा हलाल हो, हराम न थियो हो। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह तआला अन्हु सहाबी हो, उन दावत कई सहाबा किराम जी, सभु सहाबी सगुरा आया, ग़ालिबन 3 पहिरीअ खां पोइ सिज लथे खां पहिरियां इहा दावत रखी वई। सभु सहाबी सगुरा आया, मानी टिकी खाधऊं पीतऊं। उन खां पोइ शराब बि चूंकि हलाल हो अञा उन ज़माने में, त उहे बि प्यालनि में भरे करे ॾिनो वियो, सभिनी पीतो। वरी मग़रिब जे निमाज़ जो टाइम थियो त निमाज़ जमात सां कयूं। जमात जे लाइ हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खे अॻिते वधायूं, छो त अली इल्म जो बाबो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में ई अली सां खे अॻिते कयूं। हर अली सां निमाज़ पढ़ाई मग़रिब जी, पहिरीं रकात में पढ़ी क़ुल या अय्युहल काफ़िरून अलहम्द खां पोइ, पर चूंकि शराब जो पीतल हो, क़ुल या अय्युहल काफ़िरून ला आबुदु मा ताबुदून, ला आबुदु में जिथे जिथे आयो ला आबुदु मा ताबुदून व ला अंतुम आबिदून मा आबुदु व ला अना, जिथे जिथे ला जो लफ़्ज़ हो उहो न खाराइजी वियो, माना मटिजी वई। मां इबादत न कंदुमि उन्हनि जी, मुशरिकनि सां मुख़ातबा जंहिंजी तूं कंदो आहे, मां उन हिकु वहदहू ला शरीक जी इबादत कंदुसि। हाणे ला जो लफ़्ज़ निकिरी वियो त मां इबादत कंदुमि उनजी जंहिंजी तूं कंदो आहे, माना मटिजी वई, कुफ़रिया थी पई। क़ुरान पाक जो ही आयतूं अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु ही आयत नाज़िल फरमाई, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ला तक़रबुस सलात व अंतुम सुकारा, जंहिं महिल तव्हांखे नशो हुजे न, उन वक़्तु निमाज़ जे वेझो न अचो। इन मां मतिलबु इहो न आहे त नशो जाइज़ आहे, इहो बि मतिलबु न आहे त तव्हां नशो वारा हुजो त पोइ निमाज़ माफ़ आहे।
ॿई शयूं मतिलब न आहिनि। मक़सद इहा निमाज़ बि पंहिंजे जॻह ते फर्ज़ आहे, क्योंकि तव्हांजे मथां अहकाम शरई लागू थींदे 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 अञा इहा हद न आई आहे जो तव्हांजे मथां खणी शराब बि हराम कयूं। इहा हद ईंदी पंहिंजे जॻह ते, ऐं उहा आई सूरत माइदा जी आयत नंबर 90 में। अल्लाह तबारक व तआला फरमायो त शराब हराम आहे। हाणे ख़तम। जॾहिं उहा आयत नाज़िल थी त उन वक़्तु मदीने जे माण्हुनि पंहिंजे घरनि मां भरियल मटका शराब जा हारिया। ईअं मदीने जूं गलियूं वहनि पियूं जीअं वॾी बरसाति में गलियूं पाणीअ सां भरिजी छर थी करे वहंदियूं आहिनि, ईअं वहनि पियूं। जंहिं शराब ते उन्हनि जो कारोबार हो, जंहिं शराब ते उन्हनि खे मस्ती हुयो, ऐं जंहिं शराब ते उन्हनि खे उरूज ऐं ताक़त जो रोब ऐं जवानीअ जी जोभन हुई, सभु हारे छॾियो। किन मुफ़स्सिरनि त लिखियो आहे त हीअ आयत जॾहिं नाज़िल थी न त शराब जे नशे जे दौरान निमाज़ जे वेझो न वञो। उन वक़्तु ई वॾा वॾा जलील क़द्र साहिबी जेके सम्झी विया त माना नशे जे हालत में अलाह से असांजी इबादत ई नथो करणु चाहे, नथो पसंदि करे, त पोइ कहिड़े कम जो नशो, छॾे विया। कुझु हस्तियूं अहिड़ियूं हुयूं उन दौरान बि जेके जाइज़ खां शराब जे वेझो न हा। मसलन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जाइज़ खां हथ न विधो। अल्लाह ताला हिफ़ाज़त रखी। हज़रत अबू बकर साईं जे बारे में भी बुजुर्गनि लिखियो आहे त उन बि जाइज़ खां ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वारे आदतुनि मुबारकुनि सां इत्तिफ़ाक़ रखियो, हथ न विधो शराब खे, जाइज़ खां ई। काफ़ी सारियूं हस्तियूं ॿियूं बि आहिनि। त जॾहिं ही आयतूं नाज़िल थी पियूं, अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस्सलात व अंतुम सुकारा हत्ता तअलमू, निमाज़ जे वेझो नशे वारी हालत में न वञो, हा जेसि ताईं तव्हां सम्झो त सही त चओ छा था। तव्हां चओ हिकिड़ो था, चवणो हिकिड़ो आहे, चई ॿियो था वञो, उबतो सुबतो। जॾहिं पंहिंजी ॻाल्हि खे सम्झो त मां छा थो चवां, पोइ निमाज़ ते अचो। पोइ हाणे पहिरें लफ़्ज़ में इहा ॻाल्हि अची वई, ॿिए में फरमाई वला जुनुबन, ऐं जॾहिं तव्हां जुनुबी हुजो माना तड़ वारा हुजो, मेरे मथे वारा हुजो, गुस्ल पियल हुजेव, पोइ कॾहिं शादीशुदा माण्हू घर वारे सां मिलियो गुस्ल पियो, या ईअं निंड में पाण ई गुस्ल पइजी वियो शैतानी। अल्लाह से मुतलक़ हिकिड़ो उसूल ॿुधाईंदे फरमायो गुस्ल वारा हुजो त बि न अचो। औ आबिरी सबीलिन हत्ता तग़तसिलू। टी सूरत ॿुधाए वई त तव्हां जॾहिं सफ़र जे हालत में हुजो ऐं पाणी वग़ैरह तव्हांखे कोन्हे, या बीमार आहियो, या मरीज़ आहियो, या गुस्ल पियल आहे, जेसीं ताईं तव्हांजी इहा हालत ख़तम न थिए, माना पाक साफ़ न थियो, तेसि ताईं निमाज़ जे वेझो न अचो। गुस्ल पियल आहे त जेसि ताईं गुस्ल न लाहियो, वेंझी साफ़ न थियो, पाक न थियो, तेसि ताईं, ऐं जेसि ताईं शराब जो नशे जो असर आहे, तेसि ताईं तव्हां निमाज़ जे वेझो न अचो। पोइ अॻिते फरमायो वियो वइन कुंतुम मर्दा, गोया के जीअं तमहीद में बयान थी चुको, को माण्हू चवे पियो त साईं मां मरीज़ आहियां या सफ़र ते वियो आहियां, पर पाणी मूंखे एतिरो कोन्हे को जो गुस्ल लाहे वठां, सफ़र जी हालत में सुतो आहियां, गुस्ल पइजी वियो आहे, या बेवुज़ूअ वारो थी पियो आहे, कज़ा हाजत पेशाब वग़ैरह कयो आहे, पाणी आहे पर पीअण जेतिरो आहे, वज़ू कंदुमि त पोइ वरी मूंखे सफ़र बि अॻिते करिणो आहे, पीअण जे लाइ मूंखे पाणी खपंदो, मरंदुसि, तंहिं करे हाणे छा कयां। अल्लाह तबारक व तआला फरमायो वइन कुंतुम मर्ज़ा, जेकॾहिं तव्हां मरीज़ आहियो, पहिरें नंबर ते मरीज़ आहियो माना पाणी इस्तेमालु नथा करे सघो, कोई अहिड़ो मर्ज़ आहे, फालेज जो मर्ज़ आहे, या फालेज लॻण जो ख़तरो आहे, एॾी थधि आहे, ऐं कमज़ोर माण्हू ज़ईफ़ एतिरो आहे जो पाणीअ सां वुज़ू कंदो त हिनखे थधि इहा फालेज लॻंदी, अहिड़ी कमज़ोरीअ वारे स्टेज या उमिरि खे या अहिड़े हालत खे पहुतल आहे, पाणी इस्तेमालु कंदो त फालेज लॻंदुसि। डॉक्टरनि झलियो आहे, कंहिं तबीब हाज़िर चयो आहे हुनखे त बाबा पाणी हथ न विझजां, तोखे फालेज थियो न आहे पर हथ विझंदे लॻंदई। अल्लाह से फरमायो मरीज़ हुजो या सफ़र ते आयो पाणी कोन्हे, औ जा अहदुम मिनकुम मिनल गाइत, या तव्हां मां को कज़ा हाजत करे आयो आहे, औ लामस्तुमुन निसा, या तव्हां घर वारनि सां हथ चुरान कई आहे, उहो मेरे मथे वारा थी पिया आहियो, वेझण जे लाइ पाणी वग़ैरह सभु खपे, पोइ जो पाणी जी तव्हांखे नुक़सान नथो ॾे पाणी, त
तो बिल्कुल पानी से वेंजी सेंजी साफ थे पाक थे बेवुजू आ तो वुजू भी कंदो पर जे पानी इन समूरन सूरतुन में इंसान के पानी कोने या मर्ज न तो करे सके या पानी आए पर इस्तेमाल जी इजाजत डॉक्टर न था दन तो अल्लाह से फरमायो फलम तजिदु मान जने तमा पानी न लहो फतयम्ममु सईदन तय्यबा पो तमा पाक मिट्टी से तयम्मुम कयो साईं किए कयो तयम्मुम यो नओ लफ्ज बुधो से पानी से हथ मुंह धोअण सिखियो से अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटा अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वुजू करे ॾेखारियो असांखे असां वुजू जन जो वुजू ॾिसी सिखियासीं पाण बि ईअं कंदा आहियूं मिट्टी सां कीअं कबो ईअं गुरड़ा कबा छा फक मिट्टीअ जो हणबो छा कीअं कबो तयम्मुम कीअं कबो अल्लाह से उहो बि सेखारियो फमसहू बिवुजूहिकुम व अयदीकुम पंहिंजे मुंहं जो मसह कयो ऐं पंहिंजे हथनि जो मसह कयो बस असां मञीदासीं तव्हां गुस्ल कयो गुस्ल बि लही वियो तव्हांजो वुज़ू बि थी वियो तव्हांजो इन्हनि ॿिनि अमलनि सां हाणे थोरो तयम्मुम कबो कीअं आहे पाक मिट्टीअ ते पाक मिट्टी भला छाखे था चऊं उमूमन जितां माण्हुनि जो लंघो आहे रस्तो आहे उन जॻह ते बि मिट्टी हुजे खणी पर उन जॻह तां तयम्मुम न कबो छो त जितां लंघो हूंदो आहे उते पलीती अक्सर जुतीअ बुतीअ में मिक्स थी मिट्टीअ सां रगड़जी ऐं भोरी दज़ी थी हुन मिक्स थी वेंदी आहे जितां लंघो न हुजे रस्तो न हुजे साइड सां कची मिट्टी हुजे अॼुकल्ह जीअं दज़ी आहे असांजे हिननि टाइल मार्बल ते बि जीअं मुसलसल माण्हू 2-4 ॾींहं जा 2 ॾींहं खनि सफ़ाई न करे हवा धूड़ लॻे त पोइ उन खां पोइ बि जेका दज़ी रहिजे थी इन तां थी सघे थो कच्ची भित आहे ओॾकी आहे कच्चे सिर जी थी सघे थो हीअ असांजूं दीवारूं जेके कलर थियल आहिनि उन्हनि जे मथां बि धूड़ दज़ी थी वई आहे जो हथ हीअं कजे थो त हथ खे लॻे थी इन तां बि थी सघे थो हर उहा साफ़ ऐं पाक जॻह जंहिं जॻह ते सिर्फ़ गंदगी गलाज़त नज़र न अचे या उते पेरनि जो लंघो न हुजे त उन जॻह तां तयम्मुम करे सघिजे थो इन मिट्टीअ जे जिन्स में आहिनि वारी बि खाक बि छार बि छेणो सड़ी वियो उन खां पोइ उनजी खाक थी उहो बि हर कखो पन्नो काठी किली सड़ी वई उनजी खाक थी इहे सभु इन मिट्टीअ जे जिन्स मां आहिनि उन्हनि तां 2 दफ़ा हीअं हिकिड़ो दफ़ो हथ हीअं ज़मीन ते हणी पोइ पाण में हीअं छंडींदो छंडे सॼे मुंहं ते घुमाईंदो जीअं वुज़ू में हथ मुंहं ते घुमाइबो आहे पोइ हाणे ॾाढ़ी आहे हिननि जे ख़िलाल में त मिट्टीअ जो वञणु ज़रूरी कोन्हे भेरवनि शहपरनि में त वञणु ज़रूरी कोन्हे नासुन ऐं वात में वञणु त ज़रूरी कोन्हे बसि जेको हिसो वारनि खां आज़ादु आहे उन हिसे ते चङी तरह हथ घुमाईंदो जीअं वुज़ू में घुमाईंदो आहे पोइ वारनि जे हिसे में न लॻी न लॻे शहपरनि भेरवनि वातनि नासुन कननि जे न लॻी न लॻे जेको मुंहं जो हिसो आहे मुंहं में धोअण जो वुज़ू में धोअण जो जेको हिसो फर्ज़ आहे उन ते हथ घुमाईंदो हिकिड़ो दफ़ो ई वरी ॿीहर साॻी जाइ ते जेकॾहिं पाकाई ऐं मिट्टी आहे त उन जॻह ते हथु हणंदो न त वरी थोरो सेरे ॿिए जॻह ते हथु हणी वरी छंडे पहिरियां साॼे हथ खे हीअं आंगुर कंदो हीअं करे हथ घुमाए वियो हिनखे वरी हीअं फेराईंदो हीअं करे वरी हीअं कंदो सॼो हथ मसो थी वियो वरी ॿिए हथ सां खाॿे खे वरी हीअं फेराईंदो फिरी वियो हाणे वरी हिनखे हीअं कंदो थी वियो तसलीअ ख़ातिर आंगुरियूं पंहिंजूं करे छॾियूं बसि इहो तड़ बि लही वियो वुज़ू बि थी वियो मरीज़ आहे बीमार आहे पाणी कोनसि मजबूरी आहे इन्हनि 2 अमलनि सां गुस्ल बि लही वियो वुज़ू बि थी वियो बेवुज़ू माण्हू इन तरह सां वुज़ू कंदो गुस्ल वारो माण्हू बि इन ई तरह सां गुस्ल लाहींदो पोइ अल्लाह तबारक व तआला खां सम्झण जे लाइ हिकिड़ो वरी बि सुवाल पैदा थियो साईं असां क़ज़ा हाजत खां पोइ इस्तिंजो त कंदा आहियूं पुराने ज़माने में अगरि पाणी न बि हो त भितर वग़ैरह सां कंदा हुआ अॼु के दौर में पुराणो कपिड़ो नओं न पुराणो कपिड़ो जंहिंखे साफ़ो चवंदा आहियूं उन सां बि करे सघे थो टिश्यूअ सां करे सघे थो खोड़ सारियूं शयूं आहिनि साईं इस्तिंजो असां करे छॾियोसीं पर जेसीं ताईं धोऊं नथा न पाणी नथा आणूं तेसि ताईं असांखे तसल्ली कान थी थिए गुस्ल पइजी वियो पलीती वग़ैरह हुतो त कतरो कतरो लॻो रहड़े असां उहा जॻह त साफ़ कई आहे तसल्ली ख़ातिर पर पाणी कोन लॻो आहे त पोइ असांखे दिलि मुतमइन कान थी थिए तव्हांजो हुकुम आहे त लही वियो साईं पर असां हिरियल जो आया आहियूं हाणे बीमारी आहे पाणीअ में हथ बि नथा विझी सघूं पर मुतमइन बि कान थी थिए दिलि
अल्लाह तबारक व तआला फरमायो छॾियो ये वहम पंहिंजा, इन अल्लाह कान अफ़ूवन गफ़ूरा, रब दरगुज़र करण वारो महिरबान करण वारी ज़ात आहे। एॾो अरहम राहिमीन ज़ात आहे, इंसाननि खे एॾा आसान करे ॾिनई मसाला, पोइ बि जेकॾहिं माण्हू चए त न शरीयत ॾुखी हुई, शरीयत जे अमलनि ते अहकामनि शरीयत जे हुक्मनि ते अमल करणु ॾुखियो हो, पढ़ियो ई कोन अथई क़ुरान, सिखियो ई कोन अथई, इहो हरू वेठो चए त शरीयत ॾुखी आहे। शरीयत जेतिरी आसान आहे, इंसान उन खां वधीक ॾुखिया अमल पंहिंजी मर्ज़ीअ वारा कंदो आहे। शरीयत सफ़ा आसान आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला इहे सभु ॻाल्हियूं बयानु करे इंसान जे उन बहाने खे ख़तमु कयो आहे जो क़यामत जॾहिं इंसान अल्लाह ताला जे ज़ात जो अची करे, रब जे ज़ात जो आॾो अची करे चवे हा त रब साईं मां ग़रीब हुयुसि, कमाइण लाइ केरु कोन हो, पोइ मूंखे कमाईंदे कमाईंदे वक़्तु लॻी वियो, या मां मरीज़ हुयुसि, ज़िंदगी अक्सर हिसो उन मर्ज़ सां मुंहुं ॾींदे ॾींदे वक़्तु मुंहिंजो गुज़री वियो, कोन करे सघियुसि इबादत, कुझु बि कोन थी सघियो मूंखां। अल्लाह जी फरमाए सभु मसइला बयानु करे थो छॾियां जीअं उते अची करे को बहाना न ॻोल्हे। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो हुन वक़्तु चवंदासीं अलम यातिकुम नज़ीर, कोन आया तव्हांखे टे ॼाणण वारा, कोन आया तव्हांखे सेखारण वारा, क़ुरान मुंहिंजो कोन पढ़ियो हुआ, कोन ॿुधो हुआ, आलिम सालिह नबी वली गौस कुतुब अब्दाल पीर पैगंबर कोन आया तव्हां ॾे? चवंदा हा साईं आया, पोइ कोन कयो अमल, फ़क़ज़बना वक़ुलना मा नज़्ज़ल अल्लाहु मिन शै, साईं असां हुनखे कूड़ो सम्झंदासीं या मामूली सम्झंदासीं। पोइ असां ईअं चवंदासीं त अल्लाह ताला ईअं कोन चयो आहे, मिड़ई हे हिननि जा पंहिंजा हथ जा मुलनि जा ठॻीअ जा ठा, ईअं चवंदासीं। क़ुरान पाक चिटो चयो आहे तबार में, सूरतुल मुल्क में। त बहरहाल ख़ुलासो कलाम जो इहो थो निकिरे, अल्लाह तबारक व तआला इंसान खे रस्तो सफ़ा आसान करे ॾिनो आहे जीअं इंसान शरीयत खे ॾुखियो न सम्झे। पर सच पच इहा आसानी ख़बर कीअं पवंदी जॾहिं क़ुरान पढ़बो या उलमा वटां सिखबो या ख़ुदि पाण ई जयद कंहिं आलिम जो तफ़सीर लिखियल या हुनजो बयानु ॿुधबो त ख़बर पवंदी। ईअं परे माण्हू वेठो हूंदो त ख़बर कान पवंदी। अल्लाह ताला तव्हां असांखे क़ुरान पाक सां बि सोबत नसीब फरमाए, उलमा सां बि सोबत नसीब फरमाए ऐं इन्हनि मजलिसुनि ऐं महफ़िलुनि मां कुझु न कुझु सिखी करे उन ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।